अस्सलाम वालेकुम जाली माता जेतमा सिंधी पुष्पा ये छोटू डॉन छोटो ए छोटू डॉन है जी असां हींअर वीडियो जी शूटिंग कई थी ऐं हीअ असां सपोर्ट करें यूट्यूब ते सपोर्ट करा अस्सलाम सर हीअ सिंधी पुष्पा हिन खे लाइक फॉलो कयो हिन सब्सक्राइब कयो हीअ असां सिंधी पुष्पा सिंधी हिन भला भला यूट्यूब टिकटॉक ठाहींदो आहे हिन खां अब हिन चवण सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो बाबा शेयर कयो छो इंग्लिश असांजो ॻाल्हाईंदा भाउ जेको आहे सिंधी पुष्पा ॾाढी सारी महिनत कंदो आहे ऐं हिन सां गॾु असांजो यूट्यूब चैनल आहे शाका 007 लाइक कयो फॉलो कयो वॾी महिरबानी मौला सलामत ओके कयोसीं ऐं तव्हांखे असां भला भला टिकटॉक ठाहे अपलोड कंदासीं तव्हांखे लोकेशन ते भाइरनि जे असां साथ रहंदो इनशाला असांजो बि तव्हां साथ रहंदो तव्हां असांजी हेल्प कंदो असां तव्हांजी हेल्प कंदासीं हा हींअर असांजी सुठी मूवी हली रही आहे सिंधी शाका सिंधी पुष्पा जी हींअर असांजी शूटिंग आहे असां लोकेशन ते मौजूद आहियूं असां लोकेशन मौजूद आहे असां वीडियो शूट था कयूं साम्हूं असांजा दोस्त बिठा आहिनि इहे सभु को अचे पियो पर जे असांखे लाइक कंदो शेयर कंदो कमेंट कंदो त हिकिड़ी वांगुरु थी वेंदो कमु ओके कंदो बाक़ी पुष्पा झुकेगा नहीं ओके करे जियो कर बाबा शाका का आवाज जले तो सारे मंडप जला दे यहाँ के 40 गांव में किसी की शादी ना हो ना हो फर्स्ट टाइम भली हो भली छड़ा